वो समाज ईअं आहे जे असांजो वजूद जे असीं सभई माण्हू जॾहिं चऊं था जी सॼी दुनिया आहे माना उन में माण्हू त आहे ई आहे, ॿियो घणो कुझु आहे। ऐं ही जी वजूद है जी हाँ वजूद में तक़रीबन जेके ॿाहिरां शयूं असांखे ॾिसण में अचनि थियूं असांजा उज़व उहे सभु पंहिंजी जाइ ते पंहिंजो पंहिंजो कमु कनि था ऐं अंदरि वॾो कारखानो तंहिं छा था सम्झो इहो ई सभु कुझु आहे, बसि इहो तव्हांखे ॾिसण में थो अचे। पोइ अंदरि अलाए केतिरा मेजाला, पोइ मेजाले जी पंहिंजी दुनिया, पोइ दिलि, पोइ गुर्दा, पोइ पिपड़, पोइ लिवर, अलाए छा छा आहे। हीअ अञा ताईं जेको आहे माण्हू हुनखे ॻोल्हे कोन सघियो आहे, अलाए कहिड़ो कहिड़ो इसरार अचे। हीअ जेका अख असांजी अख जो तारो, इन अख जे तारे मथां जेको सन्हड़ा जेके वार ताईं ॻाढ़ा ॾिसण में अचनि था, इहे जेके तंदूं चवंदा आहिनि 70 किलोमीटर डिघियूं आहिनि। 70 किलोमीटर माना तव्हां ठटे ते हलिया वञो जेसि ताईं इहे तव्हांखे एॾियूं डिघियूं इहे थी वञंदा। त माना असली ॻाल्हि आहे कि माण्हू खोलियो गुजाला जो ढोढो बसर गंढ अॼु बहारी अथव। माना माण्हू छो चंड किथे ॾिसो न, माण्हू जी जेका उॾाम आहे, माण्हू जी जेका तरक़ी आहे उहा चंड ते वञी पहुती। माण्हूअ छुयो चंड, खोलियो ॻुझ अलाह जो, अलाह जा ई ॻुझ आहिनि ऐं माण्हू खे ॻोल्हणा आहिनि, मसख़र करणा आहिनि, फतेह करणा आहिनि माण्हुनि खे उन्हनि जी मालिकी करणी आहे माण्हुनि खे।